नासिर हैदराबाद में पुलिस मोबाइल कल्टी थियण करे संगीन दोहन में मुलविस 4 जवाबदार पुलिस तहवील में फरार थी विया आहिनि। हादसे में एक अहलकार पिण जख्मी थी पियो आहे। अपडेट मालूम था सलीम मलाखान जी। सलीम जी बिल्कुल नेशनल हाईवे ते छलगरी थाने जी हद में भिटाई नगर थाने की पुलिस मोबाइल कल्टी थी है। संगीन दोहन में गुरबल सकरन का गिरफ्तार कल 4 जवाबदार फरार थी विया आहिनि ऐं हिकु एएसआई जख्मी थियो आहे। फरार थियल जवाबदारन में इमरान महर, खालिद हुसैन, जाहिद ऐं अयाज शामिल आहिनि। पुलिस मूजिब इमरान 14 केसन में, अयाज 12 केसन में, खालिद 6 केसन में ऐं जाहिद 6 केसन में गुरबल हुआ। उन्हनि ते कराची, हैदराबाद ऐं नवाब शाह समेत मुख़्तलिफ़ इलाक़नि में फुरलुट समेत मुख़्तलिफ़ केस दाख़िल आहिनि। पुलिस एएसआई यासीन लगारी जख्मी थियो आहे, जंहिंखे सिविल अस्पताल हैदराबाद मुंतकिल कयो वियो आहे। पुलिस मोबाइल जवाबदारन के सकरन का गिरफ्तार कर खणी अची रही हुई तो तेज रफ्तारी ऐं ब्रेक फेल थियण सबब मोबाइल कल्टी थी ऐं जवाबदार फरार थियण में कामयाब थी विया आहिनि। पुलिस जो चवण आहे त जवाबदारन जी गिरफ्तारी जे लाइ मुख़्तलिफ़ जॻहनि ते छापनि जो जेको सिलसिलो आहे उहो शुरू कयो वियो आहे। जी सलीम, अपडेट का आगाह करण जे लाइ अवां जी महिरबानी।